ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा द्रौपदी तीर्थ में वेठे हैं, निराकार रूप में परमात्मा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अज मिठा मिठा शेर बाबा और ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा, मीठे मीठे ॿार। बाबा चवंदा कि हाणे असांखे कॾहिं बि थकणो न आहे। जीवन में न माण्हू थकी पवंदा आहिनि। अगरि घर में या संबंधन में कंहिंजो स्वभाव संस्कार अहिड़ा हूंदा आहिनि त माण्हू सोचनि मां त थकी पई आहियां, हिनखे चईसि। बरोबर घर गृहस्थी में रही करे माण्हू हिक ॿिए खे चई थकी पवंदा आहिनि न। सॼो ॾींहुं कंहिंखे चओसि हाणे ईअं कर। माण्हू पंहिंजो जीवन त भुलिजी वेंदो आहे न। जीअं इनखे चइबो आहे बंधन वारो जीवन। हिन समय माण्हू चाहे तो असांखे ॿार थिए, लेकिन तव्हां सोचो जेकी बि तव्हां शरीर ॾींदव, लेकिन आत्मा अलाए कहिड़ा स्वभाव संस्कारनि वारी आत्मा तव्हांजे घर तव्हांजे ॿार ठही अचे, पोइ हुनखे कहिड़े बि स्वभाव संस्कार वारी थी सघंदी आहे। ज़रूरी थोरी आहे कि पैसो आहे त हुननि जे घर सुठा ॿार ई ईंदा। अॼुकल्ह कर्मनि अनुसार आत्मा ईंदी आहे न। कोई स्वर्गवासी आत्मा थोड़ी ईंदी, कोई सुठे स्वभाव संस्कार वारी आत्मा थोड़ी हूंदी। त सिर्फ ॿार जी इच्छा न रखो कि भई माण्हू सोचो न असांखे ॿार थिए त असां बि ईअं करूं। सिर्फ ॿार नंढे ताईं सुठो थो लॻे। ऐं पोइ कई माताऊं था न, जेके ॿार थींदो आहे न, उहो पोइ हुनजी पालना भई नंढेपन में त उते ई वो सूसू पोटी कंदो, हुनमें भी परेशान थी वेंदी है। बस इच्छा ये खुशी थींदी आहे माण्हू की बस असांखे ॿार थिए, लेकिन ॿार थिए मतलब हुनजी पालना करण, वो नंढेपन में सभु हुनजो सभु कुछ करण। पोइ माण्हू चईंदा हा कंदासीं न। पर अॼुकल्ह न माण्हुनि जो शरीर ई ठीक न आहे न। ॾिसो माण्हू ॿार पैदा करनि था, कंहिंजो ऑपरेशन थो थिए, कोई बीमारी थी वञे, लेकिन हिक ॿार खे संभालण लाइ मतलब बुद्धि हिकदम उन वटि पोइ पंहिंजो सभु कुछ भुलिजणो पवंदो आहे माण्हू खे न। जीवन में त अॼुकल्ह केॾी सारी ॻाल्हियूं थी अचनि, आए दिन कुछ न कुछ अचे ई थो। पोइ ॿार वॾो थिए, हुनखे पढ़ाई लिखाई, पोइ माण्हुनि जी ॿियूं इच्छाऊं थींदियूं आहिनि भई असांजो ॿार ईअं करे। हाणे हुनजो उहो स्वभाव संस्कार ई न आहे, हुनजो ओड़ो पार्ट ई न आहे। भई तव्हां त चयो असांखे ॿार खपे, तव्हांजे थोड़ी चयो मूंखे अहिड़ो ॿार खपे, अहिड़ी भॻवान मूंखे अहिड़ो ॿार ॾे जो सुठी रीति पढ़े, हुनजो स्वभाव संस्कार सुठा हुजनि, पंहिंजे पाण ई सभु कमु करे। ठाहिणो पवंदो आहे न हर हिक खे। ईअं थोड़ी ॿार आहे अचे पैदा करूं। तो हुनजे लाइ बि मतलब तव्हांखे पंहिंजो पूरो जीवन हुनजो सेवाधारी ठही करे रहणो पवंदो आहे। ॿार पैदा करण मतलब माउ पीउ सेवाधारी थी वेंदा। उन्हनि खे हुन रीति ॿार खे संभालण बि अचणो खपे। त बाबा चवंदा हुनजा कहिड़ा बि स्वभाव संस्कार हुजनि, कहिड़ियूं बि आदतियूं हुजनि, हुन सां तंग न थियो। उनखे पोइ ॿार पैदा करो मतलब वो आत्मा परमात्मा जो ॿार आयो। अगरि हुनमें कोई बुरा स्वभाव संस्कार आहिनि त असां हुनखे परमात्मा जी यादि में रही करे ही असां हुन आत्मा खे सुधारे सघंदा आहियूं। परेशान न थियो। बाबा चवनि था तंग न थियो। अगरि तव्हांजा ॿार आहिनि, सम्झो माण्हू चवंदा नुंहुं खपे, हाणे नुंहुं खपे चहिरे खां त सुठी आहे, शिकल सुठी अथसि, लेकिन स्वभाव संस्कार थोड़ी पतो आहे। चलो तव्हां पहिरियों तव्हां ॾिठो भई हा ठीकु आहे सुठी आहे, लेकिन जॾहिं रहण खां पोइ पतो लॻंदो आहे।
माण्हू छोरी चए मूंखे पति खपे पति खपे, हाणे ईअं त सुठो आहे, लेकिन रहण खां पोइ पतो लॻंदो आहे न, उन्हनि जे घर वञी करे पतो लॻंदो आहे कहिड़ो परिवार आहे, कीअं परिवार आहे। त अॼु ॿार खपे, पति खपे, पत्नी खपे, जो बि खपे न, त इहे माण्हू त टीवी में ॾिसंदा आहिनि, हा अहिड़ा ॿार, अहिड़ो पति, अहिड़ी ज़ाल, शौक़ में शादियूं कंदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, लेकिन ये तो सब टीवी में तो जो भी है वो तो सिर्फ दिखावटी है ना। अॼुकल्ह हर मनुष्य आत्मा में कोई न कोई बुरा स्वभाव संस्कार आहिनि ई सही। अॼुकल्ह कंहिंजे मथां बि असां विश्वास न करे सघंदा आहियूं, ॿाहिरां केरु कीअं आहे, अंदरां केरु कीअं आहे। हिन समय अगर ॿार खपे त भगवान भरोसे ॿार करो, ॿार भी पैदा था करो तो परमात्मा खे याद करे उनजे लाइ रोज अरदास करो कि या रोज प्रार्थना करो या रोज परमात्मा खे चओ बाबा ये तव्हांजी आत्मा सुठी रीति हले, और सिर्फ उहो ई न तव्हां बि सुठी रीति हलो। ॾिसो अगरि तव्हांजो ॿार जा तव्हां जीअं चाहियो त असांजो ॿार बि शांत रहे, सुठो रहे, सुठे स्वभाव, लेकिन अगरि माउ पीउ जो संस्कार सुठा न हूंदा आहिनि न त ओड़ो ॿार घर में रही न सघंदो आहे। त परमात्मा चईंदो कर्म अनुसार तव्हांजे घर में जो नूंहं आई आहे, जो ॿार आयो न बिल्कुलु सही आयो, नगर जहिड़ा बि स्वभाव संस्कार आहिनि, छो जी जहिड़ो ॿार जहिड़ी नूंहं सुठी माण्हू चाहींदा आहिनि, लेकिन अगरि ससु सॼो ॾींहुं चिक चिक कंदी रहे ऐं नूंहं शांत निकिरे त हुनजो त जीवन ख़राब थी वेंदो, हुनमें शक्ति न हूंदी त ॿियो ई वीचारी ॿुधी अंदर कुछ चई न सकती, ॿाहिरां तो सहन कंदे कंदे वो तो डिप्रेशन में अची वेंदी। त नूंहं खे बि थोरो तेज थियण, माण्हू चईंदो न मां पहिरियों तेज न हुयमि, लेकिन इन माण्हू ईअं पिया करनि त मूंखे बि तेजपन लाहिणो पियो। ॿार बि चईंदो मां छा कयां, रोज मम्मी सॼो ॾींहुं ईअं करे थी त मूंखे बि आख़िर त मां बि चईंदमि न, अॼुकल्ह जा ॿार बि ईअं चई छॾंदा आहिनि। त तव्हां साम्हूं वारे खे सुधारण था चाहियो, तव्हां सोचो त इहो फलानो ख़राबु आहे, रोज चिक चिक थो करे, रोज ईअं थो करे, त ज़रूर तव्हां में ख़राबी आहे। परमात्मा असांखे ईअं चईंदो आहे तव्हां पंहिंजी नुंहं जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे पोतरनि दोतरनि जे लाइ, जंहिंजे लाइ बि चओ था न इहो ख़राबु आहे त ज़रूर तव्हां में ख़राबी अथव। तव्हां पंहिंजे पाण खे ॾिसो कि मूं में छा ख़राबी आहे जो मूंखे उहो ख़राबु नज़र अचे थो, हिन रीति स्व परिवर्तन करो, तंग न थियो बाबति हूंदा। माण्हू जीवन में तंग थी वेंदा आहिनि, थकी पईंदा आहिनि, मुंझी वेंदा आहिनि कि असां छा करूं। ऐं ॿारनि जे केस में, नुंहरनि जे केस में त बरोबर माण्हू मुंझी वेंदो आहे। ऐं नुंहं वीचारी वो छोरी ॿिए घर खां तव्हांजे घर आई ऐं अहिड़ो परिवार अगरि ॾिसे त वो नुंहं त पूरी मुंझी वेंदी। त तव्हां त हिकु माण्हू सां मुंझल आहियो, अगरि हुन नुंहं खे सभी माण्हू अहिड़ा मिलिया घर में त वो नुंहं त मुंझी वेंदी न, वीचारी हिकु कमरे में ई वेठी हूंदी। पोइ अॼुकल्ह फोन वरी बि थी विया आहिनि, माण्हू फोननि ते ॻाल्हाइनि था, त फोन ख़राब बि आहे त काथे काथे मदद बि कंदो आहे फोन, छो जे अॼुकल्ह माहौल अहिड़ो थी वियो आहे न, माण्हू घर में रोज रोज हिकु माण्हू सां माण्हू चिक चिक करे, चलो ठीकु आहे वो फोन ते कंहिंसां ॻाल्हाए करे थोरो पंहिंजे पाण खे ठीकु त रखे थो, कुछ फोन ते अहिड़ी चीजूं ॾिसी करे थोरो हले थो, ये भी सुठो। मतलब हर चीज जो हर जेका साधन आहे न हिन दुनिया में उहे सुठे कम जे लाइ बि आहिनि त ख़राब कम जे लाइ बि आहिनि। हिन करे परमात्मा जे तो हिन समय न हिन सृष्टि ते असां कंहिंखे बि बुरो न चई सघंदा आहियूं, कंहिंखे बि सुठो बि न चई सघंदा आहियूं। तव्हां वटि जो आहे जीअं आहे हुनमें सुठो सुठो ॾिसी करे हलंदा हलो, छो जे जीअं ॾिसो सम्झो कोई रास्तो आहे, हाणे हुन रास्ते में कीचड़ ई कीचड़ आहे, कचरो ई कचरो आहे, लेकिन तव्हांखे हिकु जगह खां पार करे ॿी जगह वञिणो आहे, उहो हिकु ई रास्तो आहे।
तो तव्हां छा कंदव भई जाते जाते थोरो बहुत साफ़ सिखाए में ॾींदो, इहे थोरो पेर मथे करे ईअं हलंदा रहंदव न, भई वञिणो त आहे सही। उहे सृष्टि बि ईअं ई आहे। इन समय माण्हुनि खे घर गृहस्थी हलाइणी आहे, धंधो करणो ई आहे, ॿारनि खे पढ़ाई पढ़णी आहे, लेकिन सब जगह कीचड़ ही कीचड़, दलदल ही दलदल आहे। परमात्मा चवनि था असां जाते ॾिसो माण्हुनि में कोई न कोई कमी कमजोरी आहे ई सही। जाते ॾिसो माण्हू शादी करे त दुखी, शादी न करे त दुखी, ॿार पैदा करे त दुखी, ॿार न पैदा करे त दुखी। माण्हू पढ़ाई करे करे अॻियां वधे थो त परेशानी आहे। छोकी ॿिया माण्हू जेलसी करे उनखे मारण जी कोशिश कंदा आहिनि, उनखे किराइण जी कोशिश कंदा आहिनि। अॼु ॿार न पढ़े, घटि मार्क्स खणे अचे, उहो बि ख़राबी। हिन दुनिया में ख़राबी ख़राबी आहे, कचरो ई कचरो आहे जाते ॾिस। त इन करे बाबा चवनि था कि अहिड़ी दुनिया में असांखे कीअं हलणो आहे, परमात्मा जी छत्र छाया में रही करे हलंदा हलो, सभिनि जी सुठी ॻाल्हियूं ॾिसी करे, सभिनि में अच्छाई ॾिसी करे। असां कंहिंखे बि न चई सघंदा आहियूं इहे सोची करे हिनखे ईअं न करणो खपे। अॼुकल्ह कंहिंजे जीवन में कोई परेशानी ईंदी आहे न त 10 माण्हू चइण लाइ तयार हूंदा आहिनि, न हिनखे हाणे ईअं करणो खपे, हीअं करणो खपे, हीअं करणो खपे। त अगरि तव्हां हुन माण्हू खे 10 माण्हू लेक्चर ॾींदा भई तोखे हाणे हीअं करणो खपे, हीअं करणो खपे, त उहो साम्हूं वारो बि परेशान थी करे चईंदो भई तव्हां सां थियो त पतो लॻे। पोइ 10 माण्हू ॿियो हुनजी मन जो दुख जेको बि आहे बरोबर हू चईंदो न तव्हां त मूंखे लेक्चर था ॾियो, हीअं कर, हीअं कर, हीअं कर। लेकिन बरोबर हिन समय जे माण्हू ते प्रैक्टिकल बीते थी न, उहो ई ॼाणे कि कीअं हिन सिचुएशन खे पार करो। लेकिन जेको परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहंदो न, उहो सिचुएशन खे बि पार करे सघंदो, सभिनि खे संतुष्ट करे बि हलंदो। न हिन समय ख़ासि करे हिन कलयुग जी हिन समय जेको कलयुग अंत ऐं सतयुग जी आदि जे विच जो हिन समय नर्क ख़तम थिए थो, स्वर्ग अचे थो। त नर्क बि रौरो नर्क आहे। हाणे रौरो अति दुख, अति परेशानी, चवंदा आहिनि अति खां पोइ सुख ईंदो आहे। त अगरि तव्हांजे जीवन में ॾाढो ई दुख आहे, ॾाढी ई परेशानी आहे चारो तरफ़, त तव्हां सोचो भई मुंहिंजो हाणे सुख जा ॾींहं अचण वारा आहिनि, दुख जा ॾींहं मूंखां विदाई था वठनि। हिन करे थको न, छोकी असांजा ई बुरा कर्म आहिनि। ॾिसो असां कहिड़ी साफ़ सफ़ाई कंदा आहियूं न जॾहिं, त किथे किथे ॾाढी कारेपन हूंदी आहे ऐं हुनखे साफ़ करण बि ज़रूरी हूंदो आहे। त बाबा चवनि था ॾिसो तव्हां हुनखे साफ़ कंदे कंदे थकिजी पईंदा आहियो, लेकिन सोचंदा आहियो न भई हाणे थोरो सो ई आहे, थोरो सो ई आहे त कंदा ई आहियूं। ईअं थोरी की थकी करे कंदा ई न, करणु ज़रूरी आहे त कंदा न। उहा ई असांजी आत्मा ते आहे न ॾाढे जन्मनि जो पापनि जो बोझो आहे। ऐं हिन समय सभी आत्माउनि जी सफ़ाई थी थिए। तव्हां त पंहिंजे घरनि जी सफ़ाई था करो, शरीरनि जी सफ़ाई था करो, माण्हू दुनिया जी सड़कनि जी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि। तव्हां त हुननि जी साफ़ सफ़ाई कंदा आहियो जेको ॾेखारण में अचे थो, लेकिन परमात्मा कंहिंजी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि जेकी ॾेखारण में न ईंदी आहे। छोकी भॻवान खे ॾेखारण में न ॾींदो आहे त भगवान कंहिंजी साफ़ सफ़ाई कंदो आहे जेकी चीज ॾेखारण में न ॾे। आत्मा जी तव्हांजे मन में केॾो कचिरो आहे, तव्हांजी बुद्धि में केॾो कचिरो आहे, तव्हांजो संस्कार में केॾो कचिरो आहे, मतिलबु संस्कार केॾा बुरा आहिनि। अॼु माण्हू खे थोरो बि चओ न कि तुंहिंजी सोच बुरी थी, तुंहिंजी सम्झ बुरी थी, तुंहिंजो स्वभाव संस्कार बुरा थी, त माण्हू खे बुरो थो लॻे। लेकिन आहे ये मञणो खपे, सभिनि खे मञणो खपे, चाहे वॾा आहिनि चाहे नंढा आहिनि। हर आत्मा में बुरा वीचार, बुरी मत, बुरा संस्कार आहिनि ई सही। असांखे मञणो खपे ऐं परमात्मा खे यादि छो करणो आहे। भई रोज माण्हू भॻवान तव्हां चईंदो असां रोज सिमरन था करूं, पोइ चईंदा असां पाठ था करूं, असां पोइ कीर्तन ॿुधंदा आहियूं,
ये शो कबो आहे? सुबुह सुबुह जो उथी करे माण्हू छा कंदो आहे? माण्हू सोचंदो आहे मुंहिंजो पेट साफ़ थी वञे त मां सनानु पाणी करे पोइ पंहिंजो कमु शुरू कयां। त माण्हू शरीर जी सोचदो आहे, लेकिन सुबुह सुबुह जो माण्हू भगवान खे बि यादि कंदो आहे। त ये नियम छो निकितो आहे सुबुह सुबुह जो उथी करे भगवान खे यादि करणु? छो जी शरीर जी साफ़ सफ़ाई त तव्हां करे सघंदव, लेकिन तव्हांजी आत्मा जी साफ़ सफ़ाई तव्हां न करे सघंदा आहियो। सुबुह सुबुह जो उथी करे भगवान खे यादि करण जो मतिलबु आहे पंहिंजी आत्मा जी साफ़ सफ़ाई करणु। तव्हां त सोचो था भई भगवान खे यादि करो, अमृत वेलो करो, पाठ करो, आरतियूं करो, ॿियो अलाए माण्हू पेरनि ते वेंदा आहिनि अलाए काथे काथे, लेकिन ॾाढी सहज ॻाल्हि आहे। भगवान असांखे ॾाढो सहज रीति ॿुधाईंदो आहे कि सुबुह सुबुह जो उथी करे मूंखे यादि करणु छो ज़रूरी आहे? आत्मा खे सनानु कराइण लाइ। भगवान खे यादि करण सां न तव्हांजी आत्मा जो सनानु थींदो आहे। ऐं भगवान जे नाम जा भजन कीर्तन सत्संग आदि अर्थ सहित ॿुधंदव, सम्झी करे ॿुधंदव, पाठ कंदव त तव्हांजी आत्मा जो श्रृंगार थींदो। जीअं तव्हां भाई पहिरियों पंहिंजे शरीर खे सनानु कराईंदव, पोइ छा कंदव? पंहिंजे शरीर खे कपिड़ा पाराईंदव, थोरो मेकअप आदि कंदव, कार आदि ठाहींदव, ईअं ई कंदा आहियो न, पंहिंजे शरीर खे श्रृंगारदा आहियो न। भई ॿियो न, लेकिन थोरो बहुत त माण्हू रोज़ कंदो ई आहे, पाउडर लॻाईंदो, क्रीम लॻाईंदो, त इहो त शरीर जो थी वियो। लेकिन तव्हांजे शरीर खे हलाइण वारी जो आत्मा आहे हुनजो स्नान कहिड़ो आहे? ये जो रोज तव्हां सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि कंदा आहियो न, या तव्हां खुद खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदव त सुठी रीति स्नान थींदो। ऐं त सिर्फ़ राधे कृष्ण, राम राम, वाहिगुरु वाहिगुरु जपदा ई रहंदा, जेके तव्हां सिमरन चईंदा आहियो, त हुन सां त सिर्फ़ तव्हां मुख सां नाम था जपो कि हा भई असां हुन वाहिगुरु खे, हुन राधे खे, हुन कृष्णा खे यादि था करो, लेकिन तव्हां सम्झो हुन समय असांखे आत्मा खे स्नान कराइणो आहे न। त देहदारियुनि खे छो था यादि करो? परमात्मा खे यादि करो, आत्मा खे स्नान कराइणो आहे। भई शरीर खे स्नान कराइण लाइ पाणी ऐं साबुण खपे, हुन समय थोड़ी कपिड़ा खणी ईंदव। स्नान कराइणो आहे त साबुण पाणी खपे या पहिरियों कपिड़ा पाए छॾंदव। त हूअं ई बाबा चए थो तव्हांखे सुबुह सुबुह जो उथी करे खुद खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करणो आहे, ताकि परमात्मा जी शक्ति, परमात्मा जी किरणनि सां असांजी आत्मा जो सनानु थी वञे, असांजे मन जी मैल ख़तम थींदी वञे, असांजो बुद्धि में परमात्मा जी मत ईंदी वञे, असांजा संस्कार परमात्मा जहिड़ा थींदा वञनि। पोइ जेको बि तव्हां पाठ था करो, जेको बि तव्हां सत्संग कीर्तन ॿुधो था, हुनजो अर्थ सम्झो। पहिरियों सनानु करायो, हाणे हुनजो अर्थ सम्झिजो। अर्थ सम्झण ऐं बुद्धि में धारण करण मतलब, इन जो अर्थ मतलब तव्हां पंहिंजी आत्मा खे श्रृंगार बि करायो था ज्ञान गुण शक्तियुनि सां, ऐं पंहिंजी आत्मा जो भोजन बि हूंदो आहे। मन जो कमु हूंदो आहे न सॼो ॾींहुं सोचण, त सुबुह सुबुह जो उथी करे सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधी करे परमात्मा जो ज्ञान अगरि ॿुधंदव त हुनमें परमात्मा असांखे ज्ञान बि ॾींदो आहे, गुण बि ॾींदो आहे, शक्ति बि ॾींदो कि अॼु सॼो ॾींहुं तव्हांखे कीअं जीअं भई सॼो ॾींहं जे लाइ परमात्मा असांजी आत्मा खे श्रृंगार करे छॾियो आहे कि हा अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजे ॿार खे छा छा कमु ईंदो, त पहिरियों खां ई ॿुधाए छॾंदो। ऐं आत्मा जो भोजन भी यही आहे, ज्ञान जी ॻाल्हि। सिर्फ़ पढ़ो न, अर्थ सम्झी करे हुनजो अर्थ सम्झी करे पंहिंजी बुद्धि में धारण करो, तव्हांखे सॼो ॾींहुं उहो ज़रूर कमु ईंदो। ॾिसो, अगरि तव्हांखे निश्चय आहे त माण्हू चईंदा आहिनि ग्रंथ शास्त्र भॻवान आहे, त सिर्फ़ हिननि खे पढ़ी करे साइड में रखी न छॾो। अगरि इहे ग्रंथ शास्त्र तव्हांजा भॻवान आहिनि त हिननि में जो लिखल आहे न हुनखे सॼो ॾींहुं यादि करो। इहे ई ॻाल्हियूं तव्हांखे सॼो ॾींहुं जीवन में कम में अचणियूं आहिनि।
इन ही ॻाल्हियुनि खे सॼो ॾींहुं बुद्धि में रखी करे मन में वीचार करण सां तव्हांजी आत्मा शक्तिशाली रहंदी, तव्हांजी आत्मा जी स्थिति ख़राब न थींदी। अॼु माण्हू सुबुह जो उथी करे सुठा कपिड़ा पाए सनानु पाणी करे मेकअप थोरो तैयार व्यार थी करे कम ते लॻे ऐं कपिड़ा ख़राब थी वञनि, हुनजा वार ख़राब थी वञनि त चईंदा न अरे सभु कुझु ख़राब थी वियो, वापसि खां वीचारे के कर। त उहो ई माण्हू सुबुह सुबुह जो उथी करे चए थो हा मां सिमरन कयो, मां पाठ पढ़िया, मां भॻवान जे मंदिर थी आयमि, टिकाणे थी आयमि, ऐं घर गृहस्थी में अचे थो अरे हिन सां लड़ी वियो, हिनखे हिनजे गुस्सो कयईं, हिनजे लाइ उल्टो सुल्टो चयईं, सॼी आत्मा जो शक्ति ख़तम, सॼी आत्मा जो श्रृंगार ई ख़तम करे छॾियो। तव्हांजो अमृत वेलो पाठ टिकाणा सभु वया पाणी में। अर्थात आत्मा जो सुबुह सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि करे शक्ति वठे थी, वो सॼो पंहिंजे पाण खे श्रृंगारे थी, सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधी करे, लेकिन कुझु कम में नथी लाहे सॼो ॾींहुं, त उहा ई स्थिति ख़राब थी वई न। वो फ़ाइदो मतलब अगर माण्हू सोचे थो मां ये खायां मुंहिंजे शरीर खे हिन सां ये फ़ाइदो थींदो, माण्हू अॼु जो बि खाए थो वो ईअं सोचे थो न। कई माण्हू त जीभ रस जे लाइ खाईंदा आहिनि त उहो नुक़सान बि कंदो आहे शरीर जे अंदर वञी। कई माण्हू ॾाढो हेल्थ कॉन्शियस थींदा आहिनि कि न इहे खाईंदमि मुंहिंजे शरीर खे इहे सूट कंदो आहे, त हुन अनुसार ई खाईंदा पीअंदा आहिनि त हुननि जो शरीर ठीकु रहंदो आहे। पोइ तव्हां बि सॼो ॾींहुं जेको तव्हां सुबुह जो तव्हां परमात्मा खे यादि करो था, जो हुन सां ज्ञान हुननि जो बि तव्हां ज्ञान सम्झो था, वही आहे ग्रंथ शास्त्रनि में ये कीर्तन जो ॿुधाइनि था, ये भॻवान जो था ॿुधाइनि, ये सत्संग जो ॿुधाइनि था, ये भॻवान जो, हुननि जी ॻाल्हियुनि खे नोट करे बुद्धि में धारण करे सॼो ॾींहुं यादि रखो, ध्यानु रखो असांजी आत्मा जी स्थिति हेठि मथे न थिए, असांजी आत्मा सदा सुठी स्थिति रहे, हलचल वारी न रहे, स्थिर रहे। ये सॼो ॾींहुं असांखे ध्यानु रखणु, जीअं तव्हां पंहिंजे शरीर जो ध्यानु रखो था न, कई माण्हू हूंदा आहिनि जो जीभ मतिलबु जेको टेस्ट सुठो लॻंदो आहे न उहो रोटी खाईंदा आहिनि, शरीर खे सूट न करे, पोइ चईंदा असांखे एसिडिटी थी वई, असांखे हीअ थी वियो, असांजी बीपी वधी वई, असांखे हीअ थी वियो, छो की मां अॼु इहो खाधो। त उहे माण्हू बि ॾिसो आत्मा जे संबंध में, हाणे कंहिं आत्मा जी स्थिति सुठी न आहे, जल्दी हुनखे गुस्सो अची वेंदो आहे, जल्दी उहा टेंशन वठी वठंदी आहे, हुनमें शक्ति न आहे सहन करण जी, पोइ माण्हुनि सां ॻाल्हाईंदा, हेॾा वॾा माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधंदा कंदा, पोइ टेंशन में अची वेंदा, पोइ चईंदा अरे हुन मूंखे ॿुधाईं तॾहिं खां मूंखे टेंशन थी वई, न हीअं कई त मूंखे गुस्सो अची वियो, मां अॼु हुनखे उल्टो ॿुधाया। अरे जॾहिं तव्हांजी आत्मा में शक्ति न आहे, तव्हांखे जल्दी जल्दी गुस्सो थो अची वञे, जल्दी जल्दी तव्हां सोचण था लॻी वञो, जल्दी जल्दी तव्हांखे मन में सेंस नथो थिए, कुझु टेंशन थी वञे, त तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधो छो था? भई ॾिसो ज़रूरी थोरी आहे, अॼु माण्हू चवंदा असां त घर जा आहियूं त असांखे त ॿुधणो ई पवंदो, लेकिन तव्हां घर जा आहियो, लेकिन अगरि तव्हां थोरी सी बि ॻाल्हि ॿुधी करे तव्हां टेंशन था खणो, पोइ तव्हांजो बीपी शुगर वधी थो वञे, त नुक़सान त शरीर जो आहे। त इहा पंहिंजे खे सम्झो आहे, छोजी बाबा चए थो कि आत्मा जे बारे में न ॼाणण सां न अॼुकल्ह माण्हू पंहिंजे जीवन में पंहिंजे शरीर खे बि ठीक नथा रखी सघनि। हिकु आत्मा जी न पहचान जे कारण न त माण्हू भॻवान खे यादि था करे सघनि, न पंहिंजे शरीर जो ध्यानु था रखी सघनि। सिर्फ़ माण्हू हिन समय न दुनिया में शौक़ में देखा देखी में करे थो, लेकिन हिन समय आत्मा में गुण शक्ति सम्झ आई न। शौक़ में ॿार पढ़ाई था करनि, लेकिन अॻियां नज़र तो अचे कि कोई भविष्य न आहे, लेकिन छा करे माण्हू पढ़णो पवंदो ई सही, अॻियां भविष्य न आहे, माण्हू शादी था करनि, नज़र तो अचे असांजो भविष्य ख़राब थियण वारो आहे, लेकिन छा करनि माण्हू करनि था शादी। अॻियां ॿार पैदा करनि था त उन्हनि खे संभालण लाइ उन्हनि में एतिरी शक्ति न आहे, सम्झ न आहे, लेकिन छा करूं माण्हुनि जे कारण ॿार बि पैदा था करणा पवनि, लेकिन ॿार जो भविष्य ख़राब तो थिए न।
माण्हू ईअं नथा सोचनि जबरदस्ती शादी कराईंदा, लेकिन हिक ॿिनि ॼणनि जी तव्हां शादी कराईंदा, ॿ परिवार डिस्टर्ब थी वेंदा। जबरदस्ती अगरि करायो था त जबरदस्ती ॿार पैदा कराया था त सोचो पूरे माण्हुनि जी परेशान को न ॿार जो जीवन भी ख़राब। त सोचे समझी करे हर कर्म करो। अगर तव्हां सब कुछ हैंडल कर छो हिन समय हर एक ॾाढो मुश्किल सां कंहिंजा सुठा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि। छो हिन समय माण्हू भगवान खे यादि नथो करे त ॿुधायो किथां आत्मा खे शक्ति मिलंदी। हिन समय माण्हू भगवान खे भी दिखावे जे रूप में यादि थो करे, भले सिमरन करे तो, भले पाठ करे तो, लेकिन मन त उन्हनि जो नथो लगे न। त किथां शक्ति मिले ॿुधायो, काफ़ी स्वभाव संस्कार ठीक थींदा। छो स्वभाव संस्कार ठीक करण जी शक्ति भगवान में ही आहे। असां हुन भगवान खे यादि करण जे समय कॾहिं खाइण जी चीजूं, कॾहिं संबंधी, कॾहिं छा यादि ईंदो। अगरि तव्हांखे परमात्मा खां असांखे छा मिलंदो आहे, अगरि आत्मा खे सम्झ में अची वञे न कि असांखे रोज सुबुह जो भगवान खे उथी करे यादि छो करणो आहे, असांखे सॼे ॾींहं में भगवान खे यादि छो करणो आहे, असांखे रोज राति सुम्हण खां पहिरियों भगवान खे छो यादि करणो आहे, असांखे रोटी खाइण खां पहिरियों भगवान खे छो यादि करणो आहे, घर खां वञण खां पहिरियों भगवान खे छो यादि करणो आहे। अगरि इहे माण्हू खे सम्झ में अची वञे त माण्हू सदा परमात्मा खे यादि कंदो हले, पोइ उहो माण्हू न कॾहिं बि टिकाणे मंदिर इहे सभु जगह बि न वेंदो त बि हुनजो भलो ई थींदो। छोकी हुनखे सम्झ अथसि कि मूंखे भगवान खे छो यादि करणो आहे। भगवान सिर्फ़ इन करे न यादि करणो आहे भई हुनखे यादि करो न त कुझु बुरो थी वेंदो, उहो वॾो आहे, ईअं आहे। कई माण्हू खे त सम्झ ई न आहे कि असांखे भगवान थींदो केरु आहे। भगवान असांजी आत्मा जो बि आहे, बस सिंपल आहे। उनखे यादि करणु ज़रूरी आहे। छो जीअं शरीर खे रोटी ॾियणु ज़रूरी आहे, उहो भगवान जी यादि सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे, बस सिंपल। माण्हू ॾिसो भगवान जे लाइ अलॻि जगह रखंदा, चप्पल न पायो, मथो ढको, हथ धोयो, सनानु करो, साफ़ कपिड़ा पायो, छो भगवान खे ईअं यादि कबो आहे। मूर्ति रखो, स्वच्छता रखो, ये सब स्थूल चीजूं कंदे कंदे न भगवान केरु आहे हुनखे छो यादि करणो माण्हू खे सम्झ में ई नथो अचे। बसि हा ईअं सोचंदा भई भगवान कोई वॾी चीज आहे, हुनखे साफ़ सुथरो सुठो लॻंदो, हुनजे अॻियां ईअं न वियो, ईअं न करो, रओ पायो, चप्पल न पायो। अरे भगवान असां आत्मा जो बि परमात्मा आत्मा ई त आहे, हुनखे यादि करण सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे। जो अजित माण्हू चवंदा असां शक्ति न आहे, गुण न आहे, उनखे निराकार रूप में यादि करण सां असांमें शक्ति ईंदी आहे। हिन में पेर में चप्पल पई हुजे तो छा आहे जो प्रॉब्लम थोड़ी आहे, पेर में चप्पल पई हुजे, असांखे त आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करणो न। हिन में मथो ढकण जो छा कोई अर्थ थोड़ी आहे न, मथो छो ढको, आत्मा खे यादि करणो, शरीर खे थोड़ी यादि करणो। माण्हू चवंदा सनानु करे, साफ़ सुथरा कपिड़ा करे, हाँ वो तो शरीर जी स्वच्छता त ठीकु आहे, वो सुठी ॻाल्हि आहे, लेकिन ये जो माण्हू नियम ठाहींदा आहिनि भई असां झाड़ू पोछो था करूं न, उन खां पोइ सनानु करे साफ़ सुथरो कपिड़ो पाए करे ईअं भगवान खे, अरे आत्मा खे शक्ति खपे, झाड़ू पोछो कंदे समय कोई ॻाल्हि कन में अची वई ऐं परेशानी थी थिए त तेसि ताईं मां इंतजार करा, कॾहिं मां सनानु कंदमि, भगवान खे यादि करा त शक्ति वधाए। अरे आत्मा खे खपे पोछो लॻाईंदा वञो, खुद की आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करे ॻाल्हियूं करो ऐं पोछो हुन सां गॾु लॻायो न। त अर्थ सम्झो, सिर्फ़ हुनखे ईअं न भई सुठी जगह, उहो त ॾाढी सुठी जगह वेठो आहे ऐं असांखे अहिड़ी दुनिया में मोकिलियो अथई। ये सब फालतू ॻाल्हियुनि जे कारण ही मनुष्य आत्मा अञा ताईं परमात्मा जे मिलन सां वंचित आहे, उन्हनि जे मिलन जो अनुभव नथी करे सघे। छो कि विधि ठीक न आहे न, समझ न आहे कि असांखे भगवान केरु आहे, काथे रहंदो आहे, असांखे हुनखे छो यादि करणो आहे, सुबुह सुबुह जो उथी करे छो यादि करणो आहे, ॾींहं में बि शाम जो राति जो छो यादि करणो आहे। अर्थ सम्झो, रोटी खाइण खां पहिरियों परमात्मा खे यादि करण सां उहो अन्न शुद्ध थी वेंदो।
छोटी अन्न जो असर मन ते पईंदो। ये जेकी ॻाल्हियूं आहिनि न, माण्हू ये नंढी ॻाल्हियुनि ते थोरो ध्यानु ॾेई करे हले न, उन्हनि जो जीवन ॾाढो सुठो हूंदो। अॼु माण्हू वॾी वॾी ॻाल्हियुनि ते ध्यानु था ॾियनि, वॾो वॾो कमु था करनि, जंहिंसां प्राप्ति कुछ भी न आहे। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। सांची भी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना निश्चय बुद्धि से ही लौकिक में अलौकिक भावना रखने वाला डबल सेवाधारी हो। बाबा चवंदा कि कई बार घर में घर गृहस्थी संभालते थकी पई आहिनि, सोचदा आहिनि ये त कॾहिं बदलण वारा ई न आहिनि। त बाबा चवंदा कि हाणे अहिड़ा दिल शिकस्त न थो, निश्चय बुद्धि ठहो, सोचो ये सब परमात्मा जा ॿार आहिनि, अवश्य ही बदलदा। कोई कोई आत्मा जा कड़ा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि त थोरो समय लॻंदो आहे, हिन करे धीरज ज़रूर। अॼु भॻवान असांखे चए थो धीरज ज़रूर। बाबा चए थो साक्षीपन जी स्थिति में स्थित रहो, सदा हर कर्म कंदे मूंसां गॾु करो, अकेले न करो। हर आत्मा की शांति और शक्ति जो सहयोग ॾींदा हलो। खुद के घर गृहस्थी में रहंदे हुए सदा समझो कि सब परमात्मा जो आ, माता ट्रस्टी आहियां, माता हिनखे संभालण जे लाइ आहियां, मुंहिंजो कुझु न आहे। तॾहिं जीवन में असांखे सफलता मिलंदी। लोग न पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति सां वायुमंडल के श्रेष्ठ ठाहिण, इहे ही सच्ची सेवा आहे। पंहिंजी सुठी सोच सां पंहिंजे घर के स्वर्ग ठाहे सघंदा आहियो। ॾिसो हिन जो एग्जाम्पल आहे न, भई मंदिर टिकाणे में तव्हांखे सुठो सुठो लॻे, छोजो उते सॼो ॾींहुं माण्हू सुठो ई सोचदा आहिनि, त तव्हांजी घर गृहस्थी में रहंदे हुए सुठो ई सोचो, त तव्हांजी घर गृहस्थी में भी जो भी वातावरण जो आहे तव्हांजे घर जो, उहो भी ॾाढो सुठो थी वेंदो। त पंहिंजी सोच सदा सुठी रखो त घर जो वातावरण सुठो थी वेंदो। इहे सच्ची सेवा आहे बाबा। ओम शांति। बाबा खे यादि करो।